बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 4 अप्रैल 2024 रिक्शा में असां पंहिंजे उस्ताद न्यूज़ चैनल जे मद में हितां आगाज़ी मुहिम शुरू कई आहे। उस्ताद न्यूज़ चैनल हिकिड़ो प्योरली उस्ताद जो चैनल आहे, जंहिंजे लाइ तव्हां वटि माज़ी में कहिड़ा बि तहफ़ुज़ात हुआ, उहे तहफ़ुज़ात तव्हांजा इंशाअल्लाह बाद रमज़ान, अॼु 24 तारीख़ रमज़ान जी आहे, कुझु ॾियारनि खां पोइ ईद आहे, इंशाअल्लाह तव्हांजा जेके बि तहफ़ुज़ात हूंदा उहे सभु दूर थी वेंदा। माज़ीअ में जेके शयूं तव्हांजे ज़हननि में हुयूं उस्ताद न्यूज़ जे ख़िलाफ़, उहे सभु असां गुज़िरियल 6 महीननि में ख़तमु करे छॾियूं आहिनि, मटाए छॾियूं आहिनि। हींअर असांजो चैनल, असांजो पेज, असांजी फेसबुक जी ID प्योर उस्तादनि जे जेन्युइन मसइलनि जे लाइ। तव्हांजा जेन्युइन मसइला जेके बि आहिनि, जेके बि इशूज़ आहिनि स्कूल लाइ, तइलीम लाइ, तव्हांजे बसगिरदा जे माहौल लाइ, ज़ाती उस्ताद जे मामलनि लाइ, उहे तव्हांजा अहिला अहवाननि ताईं सोशल मीडिया जे ज़रिए बिना कंहिं लोभ लालच जे, बिना कंहिं तव्हांजे ख़र्च जे इंशाअल्लाह असीं पहुचाईंदासीं, तव्हांजा साथारी रहंदासीं। असांजो हितां भिक्षा खां आगाज़ थी चुको आहे उस्ताद न्यूज़ सथ जे साथीनि खे सहेड़ण जो, जेको पूरी सिंध में हलंदो। इंशाअल्लाह असीं पूरी सिंध मां पंहिंजा साथी सहेड़े ही हिकिड़ो अहिड़ो सथ जोड़ींदासीं जेको बेलोस थी तव्हांखे तव्हांजा हक़ ऐं तव्हांजी जेका कूक आहे, दाह आहे, उहा अहिला अहवान ताईं पहुचाईंदो। तव्हांजे सथ जा असीं इंतज़ार पंहिंजो मुंतज़िर रहंदासीं ऐं फिलफोर असांजी जेका पहिरीं शुरूआत तव्हां लतीफ़ साईं खां थी आहे, हिते असां पंहिंजा साथी मुक़ररु करे छॾिया आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्दी असीं उनजो ऐलान कंदासीं ईद खां पोइ। ऐं तव्हां वटि जल्दी असांजा पेर इन उस्ताद न्यूज़ जे सथ हिन लोगो सां गॾु तव्हांजे शहर में तव्हां सां गॾु तव्हांजे दीदार लाइ ईंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उस्ताद सथ ज़िंदाबाद, उस्ताद साथ ज़िंदाबाद। महिरबानी।